अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी प्यारे प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सॉफ्ट सीरियल पंहिंजा आवेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों ही शायद ख़ुशि वर्ग यूट्यूब चैनल में जेका बि नवां या पुराणा दोस्त आया आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त अॼु ज़बरदस्त अपडेट तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। पहिरियों नंढिड़ो इहो अर्ज़ु आहे त हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं तव्हांजी ख़ासि अपडेट जी तरफ़। दोस्तों छाजे करे त हाणे अचण वारे एपिसोड में तव्हां जीअं पोइ में बि ॾिठो आहे त रावल अकबर ख़ान खे मारण जूं तयारियूं करे थो ऐं अकबर ख़ान रावल खे मारण जूं तयारियूं करे थो। जेका रावल गेम खेॾियो आहे उहो मंसूर ख़ान जे ज़रिए गद्दार अकबर ख़ान जा हथु करे उहो उन वॾी गेम खेॾियो आहे। इहो अकबर ख़ान खे नुक़सानु पुॼंदो इन हिसाब सां गद्दार अंदरियों मौजूदु आहे। जेको अकबर ख़ान गेम खेॾे थो चाबर ऐं शेरड़ वारनि खां रावल खे माराइण जी, उहा थोरी मूंखे कमज़ोर लॻे थी, छो त उन्हनि जे विच में गद्दार न आहे जेको हिन खे अची रिपोर्ट ॾिए त हिन टाइम रावल ॿाहिरि निकिरंदो। पर अकबर ख़ान जे विच में गद्दार आहे, अकबर ख़ान खे नुक़सानु पुॼी सघे थो अचण वारी एपिसोडनि में। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। हिन वीडियो खे लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा हिन चैनल खे, शायदि ख़ुशि वर्क यूट्यूब चैनल खे।